नादरीन सखर खां ख़बर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ सखर जी रिपोर्ट मुताबिक़ डिप्टी कमिश्नर सखर जी ऑफिस में 12 रबीउल अव्वल जश्न मिलाद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में अहम इजलास थियो, जंहिंजी सदारत डिप्टी कमिश्नर सखर डॉक्टर शाहज़ाद तईम कई, जंहिंमें सखर रोड़ी सालेपट पनो अकिल जे उलमा इकरामनि शिरकत कई। इजलास में अहम मसाइल जे उलमा इकराम निशांदी कई ऐं तमाम मसाइल ते गौर विचार कयो वियो। इजलास में रोड़ी मां सरपरस्त मरकज़ी जलूस साहबजादा मोहम्मद उबैदुल्ला कुरैशी, जंहिं रोड़ी में 12 रबीउल अव्वल जश्न मिलाद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां बिजली जे मसाइल ते आगाही ॾिनी ऐं इजलास में इज़हार कंदे चयो त रोड़ी म्यूनिसिपल कमेटी में 12 रबीउल अव्वल जश्न मिलाद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां अहम इजलास कयो वियो ऐं उन तमाम मसाइल खे तफ़सीली गुफ्तगू थी ऐं मरकज़ी जलूस जे रूट जो विज़िट कयो वियो, जंहिंमें रोड़ी जी इंतज़ामिया जा ऑफिसर ऐं एडमिनिस्ट्रेटर अली गुलज़ार काज़ी, SHO सनाउल्लाह ख़्वारो ऐं सूबाई वज़ीर बल्दिया सैयद नासिर हुसैन शाह जो रोड़ी लाइ मुक़ररु कयल फोकल पर्सन इरफान दाऊद पुटरो पिणु मौजूदु हुआ, जन मसाइल जी निशानदी कई ऐं उन्हनि ते फ़ौरी अमल करण जूं हिदायतूं जारी कयूं। जश्न ईद मिलाद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां पूरे मुल्क जियां रोड़ी सखर सालेपट पनो अकिल ऐं ॿियनि शहरनि में मल्हायो वेंदो। डिप्टी कमिश्नर सखर डॉक्टर शाहज़ाद तईम जो वधीक चवणु हो त उहो असांजो फ़र्ज़ु आहे।